आहियूं हज़रत दाऊद इमामज़ादा दाऊद अलैहिस्सलाम जे हरम मुबारक ते जेको तेहरान खां तक़रीबन 3 कलाक जे सफ़र ते आहे ख़ते किनार सां जिते पहाड़ जबल ऐं बर्फ़बारी पई थी हले ऐं उते सफ़ा बर्फ़ बि हेठि आहे सफ़ा जबल जी चोटीअ ते आहे इमामज़ादा दाऊद अलैहिस्सलाम। इमामज़ादा दाऊद अलैहिस्सलाम। हीअ आहे असांजो भाणे जो हिकिड़ो ज़कूटो अरसलान नालो अथसि ऐं हींअर पहुतो आहे मूं वांगुरु सहकी साईं साईं हेॾे मोकिलियो। हे असांजो मुर्शिद साईं सरकार हैदर इमाम। हे साईं जो नींगर हरम मुबारक में बीठा हूं। बस हाणे उथो। हे सादात असांजा हे साईं नाज़िर साईं वरी मोबाइल खे ॾिसी वरी नमाज़ शुरू कई अथई।